नाज़रीन, पनुआ किले वेझो क़ौमी शहराते रोड हादसे में सकरवासी ट्रालर ड्राइवर फोत थी वियो। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे तुफ़ैल आफ्ताब कुराई। जी तुफ़ैल, छा अपडेट आहिनि इन हवाले सां? जी बिल्कुल ही अफ़सोसनाक वाक़ियो पनुआ किले लॻ दादुलो थाणे जी हद में गुज़िरियल राति क़ौमी शाहराह ते पेश आयो आहे, जिथे टायर बस्ट थियण सबबि कुकिंग ऑयल टैंकर जेको आहे उहो साइड ते बीठल हो, जंहिंखे नामालूम कंटेनर जो टक्कर लॻो, जंहिं सबबि कंटेनर जे पोयां ईंदड़ हिकु ॿी कुकिंग ऑयल जी जेका टैंकर आहे उन जो कंटेनर सां हादसो पेश आयो, जंहिंमें ड्राइवर जेको आहे नदीम लाशारी उहो फौत थी वियो। ॿुधाए पियो त जेको नदीम लाशारी ड्राइवर फौत थी वियो, उनजी गाॾी जेका आहे उहा सखर खां मुल्तान तरफ़ कुकिंग ऑयल जेको आहे खणी वञी रही हुई, त उनजो कंटेनर सां पोयों अचानक टक्कर थियो, जंहिं सबबि ड्राइवर जेको आहे उहो मौक़े ते फौत थी वियो। ॿियो मां तव्हांखे ॿुधाए थो हलां त जेको ऑयल टैंकर साइड ते ख़राब बीठो, जंहिंखे कंटेनर जो टक्कर लॻो त उनमें टैंकी जेका आहे लीक थी पई, जंहिं सबबि मक़ामी ॻोठाणा आहिनि जेके उहे 10,000 जे लॻभॻि कुकिंग ऑयल जेको आहे उहो उतां उन गाॾी मां चोरी करे विया। जेको ऑयल टैंकर जे इंतज़ामिया ॿुधायो त मक़ामी पुलिस जेको आहे देरि पहुचण सबबि जेके रहवासी आहिनि उतां जा उहे गाॾी मां 10,000 जे लॻभॻि जेको आहे तेल चोरी करे विया। जी।